नाज़रीन, कराची के इलाके सचल गोठ के शहीद बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी में सिंध के सकाफ़त खाते पारां सूफ़ी शाम कोठाई वई, जैं दौरान सूफ़ी फ़नकारन कलाम गाए महफ़िल के 4 चंड लगाए छॾिया। उन हवाले से रिपोर्ट करे आहे आमिर अली सुप्रो। सिंध हुकूमत के सकाफ़त खाते सूफ़ियाणे पैगाम के उजागर करण लाइ शहीद बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी सचल गोठ में सूफ़ियाणे शाम के सरे हेठ राग रंग जो एक खूबसूरत प्रोग्राम कोठायो। सूफ़ियाणे रंग वारे इन शाम में सचल और भरपासे के रवासिन पंहिंजे कुटुंबन समेत शिरकत कई। प्रोग्राम में सिंध के नाले वारे रागी वज़ीर अली शाह, भगत भूरालाल, खुशबू लिगारी, इम्तियाज़ साथिन सां सुर विखेरे खूब दाद माणियो। सूफ़ियाणे शाम के मेहमान खास सकाफ़त खाते के DG अब्दुल अलीम लाशारी मौसीक़ी के महफ़िलन बाबत पंहिंजे खाते की हिकमत अमली बाबत बुधायो। कल्चर डिपार्टमेंट की हमेशा यह कोशिश रही है तो मानून के एक सेहतमंद तफरी मुहैया कई वने। उनमें हमेशा असांजी कोशिश रही है तो शहर जा जेके भी ओस पास वारा इलाका हैं उते असां अड़े किस्म की तफरी मुहैया कयूं जी मानू वधे वध शरीक थियन। जेको खौफ परेशानी वारो माहौल रहो कोविड में तो उनमा भी मानून के कटिजे तो जी सेहतमंद मुआशरो असो इतने थे उन लाइ ज़ाहिर आहे सेहतमंद मुआशरो होंदो तो असो सूबो तरक्की कंदो, मुल्क कंदो, शहर कंदो। उन मौके ते प्रोग्राम के कंपेयर बख्शर मेहरानवी, इल्मी और अदबी शख्सियत डॉक्टर शेर मेहरानी, AB लाशारी आवाज़ TV से ॻाल्हाईंदे चयो तो सूफ़ियाणे पैगाम के पखेण अज वक्त की ज़रूरत बणजी चुको है। जो सूफ़ियाणो पैगाम है हूँ भी सिंध दरवेशन ओलियान फ़कीरन की नगरी है। हेड़ा नंढड़ा नंढड़ा काज असांजे मुख़्तलिफ़ दरगाहुन ते तो थींदा रहन था, पर वॾे पैमाने ते हेड़े सुहिणे सचल के नाव की छांव हेठि असां हिते जी गॾु थिया आहियूं। सो हिननि फ़कीरन दरवेशन के कलामन में जेको दर्स है इंसान दोस्ती जो, मोहब्बत जो, प्यार जो, दरगुज़र जो, सहप जो, रवादारी जो, इहो पैगाम जो है वो आम थिए थो। उन खां पोइ जेका ही तंद तमार है इहा भी माण्हुनि जे दिलनि के मोहे थी उहे ख़ुश भी थियन था, साॻे वक्त उन पैगाम और उन मकसद के भी माणीनि था। सो हिते आयल ही जेके हज़ारे अखियूं ऐं दिलियूं आहिनि उहे मुस्तफ़ीज़ थियनि पियूं हिन हेॾे सुहिणे रंग खां। सो ख़ुशी की ॻाल्हि आहे। सचल सरमस्त जे जेके आम सूफ़ी रंग आहिनि उहे सभु हिते मुतारिफ़ कराया विया आहिनि। यकीन मञो कोरोना जे एॾे वॾे अरसे खां पोइ दिलि सवा बाग बहार थी वई आहे ऐं ही प्रोग्राम तमाम सुठो आहे। तमाम बेहतरीन महफ़िल और सकाफ़त खाते के शाबाश ॾींदुसि जिन अफरा तफरी के इन आलम में माण्हुनि खे सुख जो साह खणण जे लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म मुहैया करे ॾिनो आहे। हक़ीक़त इहा आहे त असांजो असुल चेहरो इहो ई आहे ऐं इहो चेहरो जेकॾहिं दुनिया ताईं पहुचे तो इन खां वधीक असांजी का बि कामयाबी न आहे। सूफ़ी अज़म जेको आहे इहो प्यार मोहब्बत ऐं अमुन जो दर्स ॾिए थो तो बिल्कुलु ॾाढी ख़ुशी थी अॼु की हिन प्रोग्राम में आयासीं ऐं यकीनन तव्हां बि ॾिठो हूंदो तो माण्हुनि जो जेको मेड़ाको आहे सभई माण्हू अॼु हिते गॾु थिया आहिनि। उन्हनि में हिकिड़ो जोश ऐं जज़्बो बि आहे ऐं हे जेको सूफ़ी रंग आहे इहो हमेशह जे लाइ हिकिड़ो अहिड़ो रंग आहे इहो कॾहिं बि ख़तमु नथो थी सघे ऐं अल्हम्दुलिल्लाह तमामु घणी ख़ुशी पई थिए। उहे साॻियूं ख़ुशियूं अची चुकियूं आहिनि असांजे सुहिणे शहर में ॿुधो ऐं तव्हांजे हिन सचल ॻोठ में कराचीअ में सुहिणी सिंध में उहे साॻिया ई साॻिया रंग अचनि पिया। अल्हम्दुलिल्लाह इहे हमेशह दाइम क़ाइमु ख़ुशियूं रहंदियूं। सूफ़ी अज़म के हवाले से ही वॾो हिकिड़ो मोहब्बत जो रंग आहे। असांजो पैगाम इहो आहे त सूफ़ीन ते आया आहियूं असां ऐं असांखे तमामु माना सुठे नमूने ॿुधनि पिया आवाम माना सचल ॻोठ ऐं फ़क़ीरी रंग आहे असांजो सूफ़ी रंग आहे माना बसि सभिनि खे हक़ मौजूद जिए लतीफ़ जिए सिंध धरती। सिंध सकाफ़त खाते के अमलदारन जो चवणो है तो संदन खातो सजी सिंध में सूफ़ियाणे प्रोग्रामन समेत मौसीक़ी जूं शानदार महफ़िलूं रचाइण घुरे थो। कैमरामैन फराज़ मिरानी सां गॾु आमिर सुप्रो, आवाज़ TV कराची।